अधो आई छा तोखे निकरण लाइ त मुंहिंजी झोली नथी आहे वो खाना खराब जा बच्चा वो तो मुझे एड़ो हालत करे छडियो अरे तोखे लाचार हुयो छा बस कर न त छा कंदे तूं हाँ ॿुधाए तो ये कौन सुधरदी तो कौन कल्ला छॾ मलाला मारी थी बरे लाला हाणे मूंखे पक थी वई त भोतार जो तो ई खून कयो आहे यारा ओ मिस्किन यतीम जो बार है ओ ये किया कदुस तो ई खून कयो आहे भोतार जो बस रुगो मां ॻोठ पहुचा त तुंहिंजे मथां मां ई छाए थी ॾिसुसि ओ यारा ओ मूंखे माफ़ कर मूंखे ग़लती थी वियो भला ही जूतो वठ ही जूतो मूंखे आणी कढ ॿीहर मूंखां ग़लती कोन थींदी हींअर केरु अची वियो न पोइ आउं तुंहिंजे झोली में न तूं मुंहिंजे झोली में किरजां हा ठीकु आहे उथ हाणे उथ नेरो मुंहिंजो नंढड़ो इंतज़ार में बीठो हूंदो हल त हलूं जेकर न पहचानदासीं न तो मानी खणी वापसि वेंदो पोइ सॼी राति तूं ऐं मां बुख मरंदासीं पर यार हिकिड़ी ॻाल्हि तोखां पुछां मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे मुंहिंजे मथां त इल्ज़ाम आहे न करे आउं लिखंदो वठां तूं छो लिखी पियो मां तुंहिंजो साथ ॾियण लाइ लिखंदो थो वठां हाणे घणो दाना नथी उथण जी कर साथ हिकिड़ी साथ ॾिनी मूंखे हिते पहुचाए छॾी आहे हाणे वरी तूं साथ ॾींदे अलाए किथे आउं पहुचंदी जेको हुयो सभु त हाणे ॾिनो मां उसे खड़ी है वो जाम हे मानी खाइण लाइ ॾेई वियो आहे अलाए असांखे पाण में विहाइण लाइ ॾेई वियो आहे ओ हेतिरो ज़रो मानी खड़ी आई आहे हिन मां त मुंहिंजी पेट बि कोन भरदी जे ही गेंडो मानी सॼी खाई वियो त मूंखे छा मिलंदी हिन निभागे खे कीअं मुझाए सॼी मानी मां खाई वञा ही उठ बि सोचींदो हूंदो त सॼी मानी आउं खाई वञा पर इहे थियण आउं कोन ॾींदी आहे लाला तुंहिंजो पीउ छा कंदो वो वॾो निभागो कीअं निभागो हो ओ हीअं ॿियनि माण्हुनि जे रोज़ी इहे पूरा खाई छॾींदी लाला पोइ उनखे तव्हां आज़ादु छॾे ॾिनो ॿ टे चकर हुनखे ॿधी छॾियोसीं पर रस्ता छोड़ाए उहो वॾी माण्हुनि जे ज़ोरी वञी मानी खाईंदो कंहिंखे बि पंहिंजे साम्हूं मानी करणु कोन ॾींदी चइबो त तुंहिंजो पीउ ॾाढो बुखियो हो पर तोखे ख़बर न आहे त मुंहिंजो पीउ छा कंदो हा ॿुधाए छा कंदी तुंहिंजो पीउ मुंहिंजे पीउ खां जेको मानी खसींदो हो न पोइ उनखे जूता ई जूता हणंदो हो असली पादरनि सां वठी अहिड़ो कुटींदो हुअसि अहिड़ो कुटींदो हुअसि वो खुदा जो बंदा वो इहो त तुंहिंजो पीउ कंदी हुई वो तूं इहो छो पई करे अरे चवंदा न आहिनि जहिड़ा काम तेरा बेटा वो अल्लाह वो तूं बच्चो आई अरे तूं त बच्चे जो पीउ आई वो मानी जे गिरे जे करे वो बच्चे खे पई मारी तूं अकुल कर अकुल तो जहिड़ो सियाणो माण्हू ईअं कंदो मूं कॾहिं सोचो ई न हो अकुल कयां छा कयो आहे पुट जो मां अकुल कयां ॾाढा पठाण जे मथां भोतार जे खून जो इल्ज़ाम लॻल आहे भोतार जा माण्हू पठाण खे ॻोल्हींदा था वतन जेकॾहिं तूं बि पठाण सां गॾु हूंदे न इहो सॼो इल्ज़ाम असांजे मथां ईंदो हाँ इहो तूं छा थो चवीं ही निभागो त चवे थो त मूं क़तल ई न आहे कयो ओ यारा वो आउं कसम खणां थी मूं खून कोन कयो आहे ही मुंहिंजे मथां कूड़ो इल्ज़ाम हणे थी कूड़ हुजे या सच पर इल्ज़ाम त तोते आहे न पुट मां हिन खे हितां भॼाए कढंदुसि पर मूंखे इहो तूं ॿुधाए त मानी आंधीअ ते न ॾाॾा अॼु तोखे रोज़ो रखणो पवंदो पर छो पुट इन करे जो बाबा ऐं चाचा आजूजा माजूजा के घर में रहियो आहे उहो सभु खाई चट करे छॾियो अथई ऐं राति जो वॾा वॾा ताम तयारु करे सभु खाई थो छॾे त पोइ अॼु राति इन हीअ माजूज जे ताम जे मथां हमिलो करणो पवंदो तॾहिं वञी असां पेट भरे खाईंदासीं ॾाॾा जेकॾहिं हुन निभागे खे भॼाए न कढई न उहो असांजे घर जूं रिलियूं बि खाई छॾींदो तूं बेफ़िक्र रहो पुट अॼु राति रुगो तूं मूंखे घर में अचणु ॾे वो इन कम में मां बि तुंहिंजो साथ ॾींदी मूंखे ख़बर आहे
त तूं कहिड़े कम में मुंहिंजो साथ निभाइण थो हले पियो? ॾाॾा घर में शहज़ादी अकेली आहे ऐं ख़ौफ़ में आहे, मां हाणे हलां थो। अकेली छो? एतिरा घर में भाती आहिनि, उहे भला घर छॾे विया छा? न ॾाॾा, आहिनि सभु घर में, पर हुननि असांखे धार करे छॾियो आहे। हाणे बाबा ऐं चाचा, चाची ऐं अम्मा हिकु सलाह थी विया आहिनि। इहो बि मालिक जो शुक्र आहे जो कंहिं बहाने पाण में हिकु त थी आहे। ॾाॾा राति जो पूरी प्लानिंग सां जा, इहो बहड़ो एतिरो सुथरो घर मां निकिरण वारो कोन्हे। पुट तो अञा पंहिंजे ॾाॾे खे सुञातो ई न आहे। अहिड़ी हालत कंदोमांसि, अहिड़ी हालत कंदोमांसि जो घर बि हथ न ईंदुसि। अहिड़ो निभागो औलाद त अलाह दुश्मन खे बि न ॾे। कहिड़ी मुंहिंजी औलाद आहे। ॾाॾा मां त निभागो न आहियां, पोइ कंहिंखे थो पिटी? अब्बा पंहिंजे नसीबनि खे थो पिटियां। हिन उमिरि में बि घर छॾे दर दर जा वतां थो धिका थाबा खाईंदो। ॾाॾा तूं बि खणी चाचा ऐं बाबा खे सोने जे देगड़े जो ॾसु ॾे। इहो ई सोचां थो त हाणे उन्हनि खे सोन जे देगड़े जो ॾसु ॾियणो ई पवंदो। बसि इहो ई थो सोचां। ॾाॾा मां तोखे वठण आयो आहियां, मां ऐं शहज़ादी फ़ैसिलो करे छॾियो आहे, घर मां हिसो वठंदासीं, पोइ तोखे गॾु रहंदासीं। अब्बा मां नथो चाहियां त औलाद जे जुदा थियण जा सूर मुंहिंजा पुट ॾिसनि। इहो मूंखां पुछो अथई त औलाद खां जुदा थींदे केतिरा सूर ॾिठा अथई। ॾाॾा हिक ई घर में हूंदासीं, हिक ई छत हेठां हूंदासीं। जेकॾहिं मां हिसो न वरितो न, तोखे चाचा ऐं बाबा कॾहिं रहण न ॾींदा। मुंहिंजो फ़ैसिलो न आहे, शहज़ादी जो बि फ़ैसिलो आहे त ॾाॾा खे असां पाण सां गॾु रहंदासीं। जॾहिं ॾाॾा असांजे लाइ एतिरो कुझु करे सघे थो त असांजे मथां बि फर्ज़ु आहे त असां ॾाॾा जे लाइ कुझु कयूं। पर अब्बा मूंखे घर में शेरल ऐं अरबाब ऐं उन्हनि जूं मायूं घर में ॾिसी उन्हनि जो होश खता थी वेंदो। उन्हनि सां हाणे मुक़ाबिलो करणो आहे। मां ऐं शहज़ादी तोसां गॾु आहियूं ॾाॾा। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हल पुट कयूं था मलाखड़ो शुरू। हल ॾाॾा।